वालेकुम। अच्छा, हे इम्पोर्टेंट टॉपिक आहे जंहिंजो नालो आहे एवरेज। ठीकु आहे। हाणे एवरेज में बेसिकली टे क्वेश्चन ईंदा आहिनि। या तव्हां खां एवरेज पुछंदा आहिनि। हाणे एवरेज में बि कुझु घुमाए फिराए उनजे मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि, उहे तव्हांखे मां सम्झाईंदुमि। या वरी इन में मोड पुछंदा आहिनि। ठीकु आहे। या वरी मीडियन पुछंदा आहिनि। हाणे हे टे शयूं पुछंदा आहिनि। एवरेज छा हूंदी आहे, मोड ऐं मीडियन छा हूंदो आहे, तव्हांखे हाणे मां सम्झायां थो। सभिनि खां पहिरियों असां सिखूं था एवरेज छा हूंदी आहे। ठीकु आहे। हाणे एवरेज छा हूंदो आहे, मिसाल वठूं था पिया त हिकिड़े छोकिरे खे हिकिड़े ॾींहुं ख़र्ची मिली 30, ॿिए ॾींहुं मिली 40, टे ॾींहं मिली 50। हाणे जेकॾहिं उनखां कोई सुवाल करे त भाउ तोखे ख़र्ची घणी मिलंदी। हाणे असां फ़िलहालु कॉन्सेप्ट सम्झूं था। तव्हां ख़बर आहे त मां हर शइ जो पहिरियों कॉन्सेप्ट सम्झाईंदो आहियां, उनखां पोइ उनजी कैलकुलेशन सम्झाईंदो आहियां। ठीकु आहे। हाणे पहिरियों कॉन्सेप्ट सम्झूं था त एवरेज हूंदी छा आहे। कंहिं छोकिरे खां मिसाल हुनजो नालो आहे आकिब। हाणे उनखां कंहिं पुछो तव्हांजी ख़र्ची घणी आहे, जेकॾहिं उहो चवंदो मुंहिंजी 30 रुपया ख़र्ची आहे त ग़लति थी वेंदी। सैटरडे वारे ॾींहुं मिसाल था वठूं, उनखे 30 ख़र्ची मिली। ठीकु आहे। उनखे जेको आहे सो मंडे वारे ॾींहुं 40 ख़र्ची मिली। फ्राइडे वारे ॾींहुं सपोज़ उनखे 50 रुपए मिली त 30 उनजो जवाबु ग़लति थी वेंदो। जेकॾहिं चवंदो मुंहिंजो 50 रुपयो त 50 त सिर्फ़ु फ्राइडे ते मिली, ॿियनि ॾींहंनि ते त 50 न मिली, उनजो जवाबु ग़लति थी वेंदो। पोइ असां छा कंदा आहियूं, जेका रक़म मिलियल हूंदी आहे न उनजो ईअं सम्झो विच कढंदा आहियूं। जेकॾहिं असां उनखे इक्वली डिस्ट्रीब्यूट कयूं त हिकु जेतिरो बीहे। कीअं, ॾिसो हिते 40 आहे न, हिते 50 आहे। मां जेकॾहिं हितां 10 कढी करे, हे सिर्फ़ु तव्हांखे सम्झायां थो, थींदो ईअं न कैलकुलेशन, हे सिर्फ़ु तव्हांजी अंडरस्टैंडिंग डेवलप कयां थो। ठीकु आहे। हे 10 कढंदासीं, उहे 10 असां हेॾे मिलाईंदासीं त हिते ॾिसो घणा थी वेंदा, 40। ऐं 10 हेॾो निकिरी विया, हिते बि घणा थी वेंदा, 40। त हाणे ॾिसो हर ॾींहं ते घणा थी वेंदा, 40 40 40। हिन जो मतिलबु आहे 30 40 50, हिन जी एवरेज छा निकिरी आई, 40। हाणे हिन जो मतिलबु इहो न आहे त टे रक़म हुजनि, जेका विच वारी रक़म हुजे त उहा लिखी छॾियो। न, हे बाए चांस फिगर अहिड़ी हुई या नंबर अहिड़ा हुया जो 40 बीठा, चेंज बि ईंदी आहे। ठीकु आहे। हाणे इहा हुई, इन जो मतिलबु आहे उहो चई सघे थो पियो त ऑन एंड एवरेज मूंखे 40 मिलंदी आहे। ठीकु आहे। हाणे असां ॿियो एग्ज़ाम्पल वठूं था पिया। हाणे मिसाल वठूं था पिया त बाबर आज़म, तव्हांखे ख़बर आहे मशहूरु क्रिकेटर आहे, उहो हिकिड़ी मैच में वियो, पहिरीं इनिंग्स में उन स्कोर कयो 25। ठीकु आहे। वरी ॿी इनिंग्स में उन स्कोर कयो 30। ठीकु आहे। वरी टी इनिंग्स में उन स्कोर कयो 45। उनखां पोइ वरी जेको आहे सो नेक्स्ट मैच में उहो वियो ऑस्ट्रेलिया जे ख़िलाफ़ु खेॾण, ऐं उन स्कोर कयो 40। ठीकु आहे। उनखां पोइ वरी उन स्कोर कयो 45। ठीकु आहे। हाणे इहे जेके आहिनि सो उनजा स्कोर हुया। हाणे तव्हांखे चयलु हूंदो फाइंड द वैल्यू ऑफ एवरेज। हाणे अचो त सिखूं था त एवरेज कढबी कीअं आहे। ठीकु आहे। बिल्कुलु आसान आहे। जेके मां स्टेप ॿुधायां थो उन्हनि खे फॉलो कंदा वेंदो, तव्हांखे बिल्कुलु आसान लॻंदो। असां छा कंदासीं, जेके बि नंबर असांखे मिलियल हूंदा आहिनि न, असां उन्हनि खे करे छॾंदा आहियूं जोड़। हाणे हिन जो मतिलबु आहे छा कंदासीं, असां हिनखे सॉल्व कीअं कंदासीं, 25 + 30 + 45 + 40 ऐं +45। ठीकु आहे। हाणे इहे जोड़ में लिखी वेंदासीं। असां लकीर ॾेई करे हेठां ॾिसंदा आहियूं नंबर ऑफ इवेंट्स। नंबर ऑफ इवेंट्स में मुराद आहे, जीअं हिते ॾिसो 3 ॾींहं हुया, 1 2 3। हिते नंबर ऑफ इवेंट्स में मुराद आहे इनिंग्स केतिरियूं आहिनि, 1 2 3 4 5 इनिंग्सूं। स्कोर असांखे घणनि इनिंग्सनि जो मिलियल आहे, 5 सां, त डिवाइड बि 5 सां कंदासीं। जेकॾहिं सपोज़ हेतिरो हुजे आहे 4 इनिंग्सनि जो, त असां डिवाइड घणनि सां कयूं आहे, 4 सां। जेकॾहिं हे 3 लिखियल हुजनि आहे, सिर्फ़ु 2 जे लाइ पुछियल हुजे आहे, त असां डिवाइड घणनि सां कयूं आहे, 2 सां कयूं आहे। ठीकु आहे। आई होप तव्हांखे हे सम्झ में अची वियो हूंदो त जेके बि असांखे मिलियल नंबर हूंदा आहिनि उहे पाण में एड कबा आहिनि। लकीर ॾेई हेठां जेके नंबर ऑफ इवेंट्स हूंदा आहिनि, मिसाल 5 त 5 सां डिवाइड कंदा, 6 त 6 सां, 20 हुजे त 20 सां एड कंदासीं, जेतिरा बि ॾींहं हूंदा या जेतिरा इवेंट्स मां इन करे चवां थो त कॾहिं उहे ॾींहं हूंदा आहिनि, कॾहिं नंबर ऑफ इनिंग्स हूंदो आहे, कॾहिं कुझु ॿियो थी वेंदो आहे। हाणे हिते नंबर ऑफ इनिंग्स या इवेंट्स घणा हुया, 5 हुया, 5 सां डिवाइड कयोसीं। ठीकु आहे। हाणे सिंपली असां मथां जोड़ छॾाईंदासीं, यानी पाण में जोड़ कंदासीं। ॾिसो 45 ऐं 45 90, 90 ऐं 40 130, 130 ऐं 30 160। ठीकु आहे। या मां भुलां थो, 45 ऐं 45 90। ठीकु आहे। 90 ऐं 40 130, 130 ऐं 30 घणो थींदो, 160, 160 ऐं 25 घणो थी वेंदो, 185। आई थिंक थी सघे थो कैलकुलेशन में ग़लती थी वञे, त माइंड न कजे। ठीकु आहे। हे 185 अची वियो। हाणे डिवाइडेड बाय 5। हाणे मथियों सिर्फ़ु असां छा कयोसीं, ईअं सम्झो हिनखे समराइज़ करे हिकिड़े नंबर ताईं खणी आयासीं। हाणे ॾिसो 5 जो खोड़ो, जेकॾहिं तव्हांखे वंड न करणी ईंदी आहे, तव्हां हीअं बि वंड करे सघो था पिया। ठीकु आहे। होॾे बि तव्हांखे तरीक़ो सेखारियां थो, 185 डिवाइडेड बाय 5। हाणे पहिरियों 5 जो खोड़ो अड़नि ते पढ़ंदासीं, 1 5 5 2 5 ॾह 3 5 15, घणा बची पिया 3। हाणे लाइ ॾींदासीं 5 35 ते घणा दफ़ा वेंदो, 7 दफ़ा वेंदो। ठीकु आहे। त हे घणो थी वेंदो, 35 थी वेंदो। ठीकु थी वियो। अच्छा, हाणे ॾिसो जेकॾहिं असां इनखे, इन जो मतिलबु आहे जेकॾहिं कॾहिं हुनजो 25 स्कोर हो, कॾहिं 30 हुयो, कॾहिं 45, कॾहिं 40, कॾहिं 45, त एवरेज हुनजो स्कोर घणो बीठो,
37 स्कोर बीठो। ठीकु आहे, मूंखे जोड़ में लॻे थो अलाए छो त ग़लती थी वई आहे। हेॾो जोड़ कयूं था भला 55 में 5 मथियां मिलायूं था त थी वेंदो 60, 60 में 40 मिलाईंदासीं 100, 100 में जेकॾहिं 40 मिलाईंदासीं 140, 185 बिल्कुलु ओके आयो आहे। ठीकु आहे, त हाणे असांजो एवरेज स्कोर घणो मिलंदो 37। ठीकु आहे, हाणे एसि ताईं तव्हांजो जवाबु ख़तमु आहे, तव्हांजो एवरेज जवाबु अची वियो 37। हाणे चेक करे ॾिसूं त छा असां हिननि खे विरायूं हिकु जेतिरो कयूं, छा 37 बीहे थो, पोइ तव्हांजो एवरेज जो कॉन्सेप्ट क्लियर थी वेंदो। ॾिसो जंहिंमें 37 खां वधीक आहे उहे हेॾे ॿियनि जॻहियुनि ते शिफ्ट कंदासीं। मिसाल हिन 35 में 45 में असां ॾिसूं था पिया, 45 में 37 खां घणा वधीक आहिनि, 7 वधीक आहिनि। ठीकु आहे, बल्कि 8 वधीक आहिनि, 3 ऐं 5 8। हितां ॾिसो असां 8 कट कंदासीं त जीअं हिते घणा बचनि, 37 बचनि। उहे 8 मिसाल असां हेॾे ऐड कयूं, 25 ऐं 8 घणा थी वेंदा, 33 थी वेंदा। ठीकु आहे, हाणे ॾिसो हिते 37 हिते 33, यानी जेके 37 खां वधीक हूंदा उन्हनि खे घटि करे 37 ताईं बीहारींदासीं, जेके 37 खां घटि हूंदा वरी उन्हनि खे वधाए करे 37 ताईं बीहारणो आहे। ठीकु आहे, हाणे अचो हिन में घणा घटि आहिनि वधीक आहिनि, हिन में 3 वधीक आहिनि, इहे 3 कढी करे असां उहो हेॾे मिलायासीं, हिते बि 37 थी वियो, हिते घणो थी वेंदो 36। ठीकु आहे, हाणे हिते ॾिसो हितां अञा हिकु पाण कढंदासीं, हिकु हेॾे मिलाए ॾींदासीं, घणो थी वेंदो 37, बाक़ी हिते घणा बचा 44। हाणे 44 जो मतिलबु आहे हिन में 7 वधीक आहिनि। ठीकु आहे, 4 हे मथियां ऐं 3 होॾे पोयां 37 मूं जेके हुया, इहे 7 असां कढंदासीं त हिते बि 37 थी वेंदो ऐं हेॾे बि घणो थी वेंदो 37। इन जो मतिलबु आहे टोटल 37 37 37, ईअं 5 इनिंग्सुनि में तव्हां जेकॾहिं हिसाबु कंदो तव्हांजा 37 पूरा बींदा। आई होप तव्हांखे हे सम्झ में अची वियो हूंदो। खिचड़ी थोरी थी वई आहे पर इहो सम्झाइण जे लाइ मां कयुमि, त माना जेकॾहिं असां हिननि खे सभिनि खे 37 बीहारींदासीं त जंहिंमें 37 में वधीक हुयो, जीअं 45 में 37 में 8 वधीक हुया, उहे कढी हेॾे जमा कयासीं, हाणे असांजा सभिनि जा 37 थी विया। ठीकु आहे, इहो हुयो एवरेज कढण जो तरीक़ो। अञा हिकिड़ो ॿियो तकड़ में एग्ज़ाम्पल ॾिसो, मिसाल आहे असांखे नंबर मिलियल आहिनि, 8 15 7 6। ठीकु आहे, 8 15 7 ऐं 6 हे असांखे नंबर मिलियल आहिनि। हाणे छो जो करे असांखे ख़बर आहे त एवरेज जे लाइ असांखे छा करिणो हूंदो आहे, इन्हनि खे प्लस करिणो हूंदो आहे, हिन जे विच में असां प्लस जी निशानी ॾेई वेंदासीं। ठीकु आहे, हे बि प्लस, हे बि प्लस, हे बि, या हिते असां अलॻि सां कयूं था 8 + 15 + 7 + 6। ठीकु आहे, हाणे असां ॾिसंदा त हिते नंबर ऑफ इवेंट घणा आहिनि, ॾिसो 1 2 3 4, त डिवाइड बि घणनि सां करिणो आहे, चइनि सां। हाणे अचो जोड़ कयूं था, 15 ऐं 8 घणा थी वेंदा 23, 23 ऐं 7 घणा थी वेंदा, 23 ऐं 7 थी वेंदा 30, 30 ऐं 6 36 थी वेंदा। इन जो मतिलबु आहे हिनखे असां बराबरि ॾेई हिते लिखंदासीं 36, हेठों 4 साॻा। ॾिसो मथियां सिर्फ़ु जोड़ कया आहिनि, हेठों त अकेलो अंग आहे न, उहो साॻियो बींदो। हाणे चइनि जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो ऐं हिन ते घणा दफ़ा बींदो, 9 दफ़ा, 9 भाङे 1 बचो। ठीकु आहे, हेठों 1 लिखण जी ज़रूरत न हूंदी आहे, यानी इन जो मतिलबु आहे एवरेज जेको बीठो हिननि जो 9 बीठो। हाणे ॾिसो जीअं चेक कयूं पिया, अचो त हिननि खे असां चेक करे बीहारियूं त 9 पूरो बीहे थो या नथो बीहे। ॾिसो हिते हिकिड़ो खुटल आहे, 15 मां 1 कढी हेॾे ॾींदासीं, हिते 9 पूरा थी विया, हिते बाक़ी घणा बचा 14। ठीकु आहे, हाणे 14 मां वरी छा कंदासीं, हिन खे 9 करण जे लाइ वरी 2 हिते अञा ॿिया कढी हिन खे ॾींदासीं, त हे घणो थी वेंदो 9 ऐं हिते घणा बचंदा 12। ठीकु आहे, हाणे 12 में घणा वधीक आहिनि 9 मां, असां ॾिसंदासीं त 3 वधीक आहिनि, इन जो मतिलबु आहे हितां 3 कढंदासीं, हिते 9 थी वेंदो ऐं उहे 3 हेॾे ऐड कंदासीं 6 जी जॻह ते, हिते बि 9 थी वेंदो। त ॾिसो 9 9 9 सभिनि में 9 9 थी वियो, एवरेज असांजी 9 निकिती, इन जो मतिलबु आहे बिल्कुलु सही आहे। आई होप तव्हांखे एवरेज जो टॉपिक सम्झ में अची वियो हूंदो। हाणे इन में मुश्किल जेके आहिनि ऐं कॉम्प्लेक्स क़िस्म जा कीअं ईंदा आहिनि, उन्हनि खे घुमाए फिराए कीअं क्वेश्चन कबा आहिनि, उहे बि तव्हांखे मां सेखारियां थो। ठीकु आहे, हाणे इन खां पोइ एवरेज खां पोइ मोड ऐं मीडियन, 1 2 तव्हांखे प्रैक्टिस क्वेश्चन्स ॾियां थो, उहे तव्हां कंदो, पोइ तव्हांखे मोड ऐं मीडियन सेखारियां थो।